बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त अॼु असां सां ठहींदड़ जी महान शख़्सियत डॉक्टर अल्लाह बचाए शर साहब मौजूदु आहिनि। जीअं त तव्हांखे ख़बर आहे, काल्ह ताईं डॉक्टर अल्लाह बचाए शर साहब PS 28 जा PTI तरफ़ां उमेदवार हुया, जिन त कल्ह जेको आहे बाज़ाब्ता तौर ते में शमूलियत करे छॾी आहे। उन हवाले सां अॼु डॉक्टर अल्लाह बचाए शर सां ॻाल्हियूं कंदासीं त उहे हाणे छा महसूसु कनि पिया ऐं इन बाबति हिन जो हाणे कहिड़ो ख़्यालु आहे ऐं छा था चाहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जीअं त असां निहायती शुक्रगुज़ार आहियूं अॼु मुहसिन भाउ हमदर्द भाउ अब्दुलस्तार खान जा। अब्दुलस्तार खान बिल्कुलु असां त जेको असांखे ख़ल्क़ ख़िदमत जो जेको असांजो नज़रियो आहे, जेका सोच आहे, उहा कल्ह बि साॻी अॼु बि साॻी आहे। जीअं त असांजी शमूलियत जो जेको अहम किरदारु आहे, उहो असांजे चीफ सरदार मीर शहरयार ख़ान शाह साहिब जन जे हुकुम ते, उन हुकुम खे असां लबैक कंदे असां पीपल पार्टी जॉइन कई आहे। ऐं इंशाअल्लाह ताला असांजी कामयाबी, पाकिस्तान पीपल पार्टी जी कामयाबी, साजिद साहब जी कामयाबी, ऐं PS 28 ते ऐं NA 203 ते साईं फज़ल शाह जी कामयाबी, पीपल पार्टी जी कामयाबी आहे, इहा असांजी कामयाबी आहे। इंशाअल्लाह ताला असां चाहियूं था त 8 तारीख़ ते सभिनी दोस्तनि खे, हमदर्दनि खे ऐं इहो अर्ज़ु बि आहे त 28 ते ऐं NA 203 ते हेठि ऐं मथे ॿई तीर जा निशान आहिनि, तीर ते ठपो हणी करे इंशाअल्लाह ताला पाकिस्तान पीपल पार्टी खे कामयाबु कंदा। ऐं इहा त असां सभिनी जी कामयाबी आहे, इहा सिंध जी कामयाबी आहे, इहा पूरे पाकिस्तान जी कामयाबी आहे। ऐं इंशाअल्लाह ताला कामयाबु थी करे असां पंहिंजे MPA साहिब खां ऐं MNA साहिब खां ऐं पंहिंजे ठरी मीरा ऐं नारे जी अवाम जे लाइ जेके बि ज़रूरियात वारियूं सहूलियत वारियूं शयूं हूंदियूं, इंशाअल्लाह ताला उहे प्रोवाइड कराईंदासीं।